ब्रेकिंग न्यूज़ अवाखे ॾींदालूं। पाकिस्तान ईरान सरहदी छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ करे वरितो आहे। पाकिस्तान ईरान जे परॾेही वज़ीरनि विच में राब्तो थियो, जंहिं दौरान छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी ईरानी परॾेही वज़ीर में राब्तो थियो आहे। ही इंतहाई अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। पाकिस्तान ईरान सरहदी छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ करे वरितो आहे। पाकिस्तान ईरान जे परॾेही वज़ीरनि विच में राब्तो थियो आहे, जंहिं दौरान छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी ऐं ईरानी परॾेही वज़ीर में राब्तो थियो। पाकिस्तान ईरान सरहदी छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ करे वरितो आहे। पाकिस्तान ईरान जे परॾेही वज़ीरनि विच में राब्तो थियो, जंहिं दौरान छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ कयो वियो। ज़रियनि मूजिब निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी ऐं ईरानी परॾेही वज़ीर में राब्तो थियो। ही इंतहाई अहम अपडेट्स अवांखे ॾियूं पिया त पाकिस्तान ईरान सरहदी छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ करे वरितो आहे। पाकिस्तान ईरान जे परॾेही वज़ीरनि विच में राब्तो थियो, जंहिं दौरान छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ कयो वियो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी ऐं ईरानी परॾेही वज़ीर में राब्तो थियो आहे, जंहिं दौरान छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ कयो वियो आहे। पाकिस्तान ईरान सरहदी छिकताण जे ख़ात्मे ते इत्फाक़ करे वरितो आहे।